नाज़रीन, चुनको में एहसास किफ़ालत सेंटर के अमलदारन में एहसास ही निकरी वो है। गरीब मुस्तहिक औरतन के पैसन में कटौती थियण ते मुस्तहिकन सख्त एहतजाज रिकॉर्ड करायो है। तफसीलन लाइ ॾिसूं था मंठार सहतो जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, असां मौजूद आहियूं चुनको एहसास किफ़ालत जो सेंटर है उन ते जेके ही माफिया होल्डर सेंटर खोलिया विया आहिनि उन ते जेका 1000 रुपया फी कटौती कई थी वञे ऐं अवाम खे सॼो ॾींहुं जेको आहे उनखे वीचारनि खे उसन में बीहारियो वञे थो ऐं का बि हिते जेको आहे सिक्योरिटी नज़र नथी अचे। SOP जे तहत जेको अमल कयो वञे उहो बि नथो कयो वञे ऐं कटौती जेका आहे उहा सरेआम हली रही आहे। ऐं अचो त असां जेको औरतूं आहिनि ऐं हिते जेके मर्द आहिनि उन्हनि खां पुछंदासूं त तव्हां केतिरी कटौती कई थी वञे। जी 500 मिनट में कटिया अथनि ॿिन्हिनि भाॼियुनि जो नाम जा तव्हांजा घणा कटिया अथनि? 500। अच्छा, असांजो भील कॉलोनी जो कोई भी माना इन्हनि वटि अहमियत कान्हे। सुबुह 7 बजे आयो क़ुरान ॾिसे थो, असां सां मोटाए ॾिना नी। असां बुख ते निकिता आहियूं, पंहिंजा सॼा इहे ख़ुशामदी करनि था। असां ग़रीबनि खे 5 6 आया हूं रोज़ो आते चक्कर अदा 8 चक्कर बाहूं बधियूं आहिनि। असां महिरबानी करो भाऊ असांखे पैसा ॾियो। असां रोज़ 8 चक्कर पेमेंट कान्हे ही कोन्हे। हाँ फिकर धिकारा ॾियनि मर्दनि जे माना पंहिंजो सिफारिश ॾियनि था, असांखे कोन था मिलनि। न तव्हां कटौती कंदा? कटौती असांजे कंदा 500 रुपया कंदा, कंदी 1000 बि कंदा, न त कई जे पछीरी कंदियूं त 500 न त 1000 रुपया। 1000 रुपया? हाँ हाँ 1000 रुपया कटना था ॾियनि कोन, 1000 रुपया कटना ॾिना ई कोन। कारण था सुबुह 8 बजे कार्ड आयल ॾिना ई कोन। असां फर्द बिठा जेका आयल मर्द उहे मथो ॾियनि था पैसा, असांखो वठनि कोन। मर्द चढ़ियो बिठा मथो, असां जाइफ़ूं काॾे वञूं?